4 ॾींहं गुज़री विया आहिनि। 4 ॾींहं गुज़रण बावजूद ज़िले जैकबाबाद जी पुलिस हिन महिल ताईं हिन वाक़े जा मुख्य जवाबदार सैयद अली शाह ऐं पुलिस अहलकार मुमताज़ दायो खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। हिन महिल बि उनजा वारस ही चौथों ॾींहुं आहे मुसलसल तोतापुर थाणे ते अचनि था। उनजा वारस हिन महिल बि तोतापुर थाणे ते मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पुलिस जो इहो चवणु आहे 4 ॾींहंनि खां वठी पहिरीं ॻाल्हि इहा आहे त 35 कलाकनि खां पोइ या 3 कलाकनि खां पोइ FIR दाख़िल कई वई आहे। उहो बि वॾी मज़ाहमत खां पोइ मस FIR दाख़िल थी। पोइ वरी आसिरो मिलियो त हाणे जवाबदार गिरफ़्त कंदासीं। मेन जवाबदार जन जो किरदारु आहे, जन मारियो आहे, उहो त रोज़ानो असां सुबुह बि ईंदा आहियूं, मंझंदि शाम बि ईंदा आहियूं पंहिंजो इंसाफ़ जे लाइ त बाबा हिननि खे गिरफ़्तार कयो। खे 100% इहो यकीन आहे उहे कोशिशि करे रहिया आहिनि ऐं आख़िरी दम ताईं उहे कोशिशि कंदा शहीद जे खून खे लोढ़ियूं। जेको जैकबाबाद पुलिस आहे मुकमल तौरु नाकाम थी चुको आहे, मुकमल तौरु। हाणे बि उहे जवाबदार पंहिंजे घरनि में वेठा आहिनि हथियारनि सां, जदीद हथियार आहिनि उन वटि। उहे हाणे बि दावा सां चवनि था त असां हिन खे जेको शहीद कयो आहे असां पुलिस असांजी हिफ़ाज़त में आहे। ऐं इन में वॾो गैंग रखियलु आहे, वॾो गैंग आहे। जेके जवाबदार गिरफ़्तार थिया त उहे गैंग पधिरो थी पवंदो त कंहिं कंहिं करायो आहे। असां अलाए काथों काथों जो चकर काटे काटे मसे FIR दाख़िल थी आहे। उहो बि वरी सूरत में SSP साहिबु बास अहिड़ा माण्हू आहिनि जेके असां सहाफ़ियुनि खां बि वधीक आहिनि, जंहिंजे चवण ते SSP साहिबु FIR दाख़िल न पियो करे। 35 कलाकनि खां पोइ FIR दाख़िल थी आहे। हाणे चोथों ॾींहुं आहे त माना जेके मुख्य जवाबदार आहिनि जंहिं असांजे भाउ खे हिते गोलियूं हलायूं आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जी तव्हां शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़िकार मदानी जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। तोतापुर थाणे अॻियां हुननि जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, CM सिंध समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त ख़ुदारा हिन मामले जो नोटिस वरितो वञे ऐं शहीद सहाफ़ी जे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे।